मैंने कहा वेट का क्या होगा, मैंने कहा फाइनली असा प्रोग्राम की शुरुआत करूंगा मां मोना मैम के इनवाइट करते हैं उन्हें के माइक लीडर्स उन्हें हम बता के मोना मैम इंट्रोड्यूस करना। थैंक यू। हेलो हाय सब रेडी है प्रोग्राम है एकदम सा बहुत अच्छा प्रोग्राम से स्टार्ट कर रहे हैं। असल में चले असल एक्चुअली ये श्री विश्व लगा नमस्ते सर कविता नमस्ते सर ताकि असल में क्या डिस्ट्रिक्ट में सर गेस्ट का मामला है श्री कुलवानी साहब मैं कुलवानी साहब एंड उन्होंने कहा हमें एक साथ आने की तंजीम मैडम मुझे काम से नहीं होता था आए प्रोग्राम की शुरुआत करेगा मैंने गैर का आरती का जोड़ लगाया था। ओके अच्छा भाई मां ता सभी चीफ गेस्ट जो हथ जोड़े करे एकदम रिस्पेक्टफुली वेलकम भी करना चाहता ता बिल्कुल टाइम करी असा के आशीर्वाद दिनो ताजे सदके असा प्रोग्राम शुरू था कयूं त मां चाहिदा मां थोड़ो ऑडियंस में थी वना ठीक है असा का वर्ड 30 साल जाम डिफिकल्ट रहा है ना जाम डिफिकल्ट रहा तो मां चाहिदा जेके उठी सकन पंहिंजी जगह ते उठी वठो प्लीज पंहिंजी जगह ते उठन और हिते असां सब फैमिली मेंबर्स ही आयो है ना तो मां चाहिदम कि तव्हां आसे पासे में ॾिसो केर केर बीठो आहे आसे पासे में ॾिसो पंहिंजे लेफ्ट में पंहिंजे राइट में ठीक है ॾिसी करे उन्हनि खे स्माइल ॾियो हिकिड़ी हिते हिते पंहिंजी जगह ते है ना ॾिसी करे स्माइल ॾियो लॉकडाउन सभिनी जे लाइ डिफिकल्ट रहियो ठीक है पर असा सबनी पाण खे जाम चंगीदार रखियो तो पंहिंजे पासे वाले खे चओ तव्हां बेस्ट आयो पंहिंजे पासे वाले खे चओ तव्हां बेस्ट आयो पंहिंजे पासे वाले खे चओ यू आर बेस्ट आप पाण खे चओ मां ऑसम आया सब मां सब मम्मी चवंदा मां ऑसम आया हाणे पंहिंजे लाइ पंहिंजे परिवार लाइ ज़ोरदार तालियूं वॼाओ भाई असां टिन सालनि खां पोइ इहो गेट टुगेदर था कयूं जाम वॾी ॻाल्हि आहे त कई ऑनलाइन ऑफलाइन सेशंस कया आहिनि हाणे ऑनलाइन ऑफलाइन फर्स्ट सेशन आहे सभु एक्साइटेड आहियो ज़ोर सां आवाज़ में एक्साइटेड आहियो एक्टिविटी कंदासीं हुनखे चइबो एनर्जाइज थोड़ी एनर्जी खपे न हाणे सभु थकियल आहिनि असां वेट था कयूं अच्छा तव्हां कंहिंजी याददाश्त जाम सुठी हथ मथे ओके
ताली बजाइए। नंबर 1, नंबर 2 ना चुटकी देखा ना पिनी नंदन साहब मुझे तो हमारी का सर पिनी नंदन साहब। नंबर 3 जय झूलेलाल। नंबर 4 ते सुबह सपना गार्डन में ना हमरा सा तो ये लाफिंग क्लब मुझे क्यों थे लेना हा हा हा। नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4 याद कीजिए। नंबर 3, नंबर 2, नंबर 1, नंबर 4, नंबर 1, नंबर 2, नंबर 4। ओके ओके एनर्जी आई सुठो पी गयो तो ओके इतनी जोरदार ताली बजाओ साडी एनर्जी हार नहीं सके। हाणे वही थैंक यू सो मच। लगे तो शुरुआत असाई जाम सुठी थी है ना। याददाश्त हा सभिनी खे याददाश्त करणु पइजी। हाणे जेका भी पेरेंट्स मोबाइल खां पंहिंजे ॿारनि जो शूट कंदा प्लीज विच में न बीहजो, तव्हां साइड में बीह सघो था। ठीकु आहे, असां सभिनी जा ॿार आहिनि, सभिनी खे चांस मिलणु खपे। ठीकु आहे, त प्लीज तव्हां सभु साइड में बीह करे वीडियो कजो। थैंक यू। तो हिते कैमरा भाई ॾिसो कैमरा आहे खे कैमरा वारे जॻह ते तव्हांजी वीडियो नहीं त सभु हुन लेफ्ट साइड खाईंदा मुंहिंजे लेफ्ट में। ठीकु आहे, कैमरा वारे सां तव्हांखे सभिनी खां वधीक कोऑर्डिनेट करबो आहे त फोटोग्राफर वीडियोग्राफर न त असांखे मेमोरी न रहंदी है न। त प्लीज हिते न ईंदा पंहिंजो पाण सेंसिबली असां सभिनी जो प्रोग्राम आहे त असां फर्स्ट परफॉर्मेंस शुरू कंदासीं। त ॿार तव्हांखे ॿुधाए छॾियो तव्हां सभिनी खे ट्रॉफी स्टेज ते मिलंदियूं। असां कुझु 5-6 परफॉर्मेंसेस पूरी करे गॾी करे 5 ॿार जो ग्रुप स्टेज ते सेट कंदासीं, उन्हनि खे ट्रॉफी ॾींदासीं त पंहिंजी परफॉर्मेंस पूरी थिए भली न वञिणो आहे। ठीक है, मुझे ठीक है से आप सब लोग सरकार का मसले जो श्री विश्वनाथ विवेकानंद एजुकेशन सोसाइटी का चेयरमैन सर बेसिकली ही है इंजीनियर। तो मां चाहिए सर तमाम के असन खां सर बारे में आशीर्वाद करूं। अगर मैं ये विवेकानंद कॉलेज नहीं करता आपका जरूर आए आंटी ठीक मगर हमारे में खुशी की है कि ये काफी की काफी खुशी है सब आई आज असल में सबसे पहले उदाहरण जो काफी के कहने से असल में दादा शानवार जी स्पॉन्सर कर रहे हैं नशा नगर में है एंड आगे जो ये से दादा जी स्पॉन्सर कर रहे हैं। थैंक यू दादा, थैंक यू सो मच। सेकंड परफॉर्म सेकंड भक्ति तना सिंधी अवामी बोली के भक्ति की डांस परफॉर्मेंस हुई तमाम सुठी। भाई असांजे सभिनी ॿारनि खे ट्रॉफीज़ उन्हनि जे नाले सां गॾु ऐं जाम यूज़फुल गिफ्ट आहिनि। ग्रुप ए जा ॿार अॻियां अचनि। हाणे किलो ॿार केड़ा नैना लुला नैना अलाह ने नैना ॾाढी अच्छी अथव, ॾाढी स्वीट अथव। अच्छा अॻियां नैना लाइ जोरदार तालियूं। Music
रतिका स्टार्ट करेंगे। मतलब हिनेचा वार बी एतरी नंढी आहे बट वार बराबर कैरी करे। रतिका थोड़ी नथी सके। निष्का निष्का चंदन थाल माता थाल भाई तान भारत के साथ काफी मुद्दा तान सब जगह दो जगह तान मुद्दा में भारत के अंदर नहीं है यानी होती है सुनो परफॉर्म नहीं करना ये कपे ना हाँ कपे 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 यार ये कुछ ना बहुत ताली बजाने भारत के लिए निशान है थैंक यू निष्का। नेक्स्ट है तो यश भाटिया। यश यश माइक कपे थैंक यू मेहरबानी। मेहरबानी। अच्छो नेक्स्ट प्रिंस अगंश आसमानी करण पासवानी। तो ऐसी स्कूल जोई ने तो नेताजी स्कूल जो आता नेताजी ने टीचर में क्या दे ऐसी टीचर में क्या काय गाने कोई नहीं दैट ना तमा स्टेज से दीजो सब पारो स्टेज से ही दीजो। नेक्स्ट अच्छा हमारे बाबू आसन मितेरे मितेगी जो मितेरा मितेरो मितेरी राइट अच्छा ट्रॉफी फिल्म के प्लीज बन लो ना छाकांत पीसीआई एनालिटिक्स में ताने लाए कुछ गिफ्ट स्पॉन्सर थे दैट जीए रिजल्ट जजेस दिना कोई जज आए फर्स्ट प्राइज सेकंड प्राइज एंड 3 कंसोलेशन प्राइजेस आर देयर सेकंड खेल में चले बनेगा Thank you.
come up. हेलो सर रूपानी सर दोस्तों असांखे नहायत जी ख़ुशी आहे त अॼु असांजे बॉम्बे एरिया में तमामु सुठे में सुठी जेका इंस्टीट्यूशन्स आहिनि हिकिड़ी हैदराबाद नेशनल कॉलेज बोर्ड ऐं ॿियो VS जेको आहे चैरिटेबल ट्रस्ट VS जे पारां कॉलेज काफ़ी उन्हनि खे कॉलेज हलनि था। अॼु उन्हनि जो ट्रस्टी मिस्टर विशुराला असांजे विच में आयो आहे। मां सिंधु सर्किल वुमेन विंग ऐं सिंधु सर्किल जे पारां उन्हनि जो हार्दिक स्वागत थो कयां ऐं उन्हनि जी मिसिस बि उन्हनि सां गॾु आई आहे। मां आंटीअ खे बि चवंदुसि मथे ते त असांखे नहायत जी ख़ुशी आहे त पंहिंजे बिज़ी शेड्यूल मां हू पंहिंजो कुझु समय कढी करे अॼु इन्हनि नंढड़नि ॿारनि खे टिनी टॉट्स जेके आहिनि असां नंढड़ा किड्स आहिनि जेके असांजे देश जो फ्यूचर आहिनि उन्हनि खे हिमत पंहिंजे ख़्याल खां हू हेतिरा किलोमीटर बॉम्बे मां थी करे हिते आया आहिनि असांजे नंढड़े सॾ ते। त मां उन्हनि जो सर्किल जे पारां नहायत शुक्रगुज़ार आहियां। सर तव्हां असांजे विच में आहियो ऐं असांखे ॿी इहा बि ख़ुशी आहे त उन्हनि जी मिसिस बि अॼु असां सां विच में आहे। त असांजा चीफ गेस्ट आहिनि अॼु जे हिन प्रोग्राम जा ऐं मोना मैडम जाम कुझु महिनत कई आहे। तव्हां ॾिसो था शी द डैशिंग पूरी हिन जी टीम जेका आहे हिते हाज़िर आहे। त मां मोना मैडम खे चवंदुसि त अचनि हिते जेको असांजे चीफ गेस्ट खे पहिरीं शाल ऐं हार पाए करे ऐं असां हुननि जो स्वागत कंदासीं ऐं ट्रॉफी ॾींदासीं। सर हिते मुंहिंजी स्टूडेंट में घणेई विवेकानंद कॉलेज जा ॿार आहिनि। चिराग हिते वेठो आहे, बाटी वेठी आहे। विवेकानंद जा ॿार स्टूडेंट केॾा आहिनि मथे ॾिसो चिराग जा असांजो जेको नेक्स्ट गेस्ट आहे उनखे बि ज़बरदस्त काफ़ी बिज़ी आहे। द वन ऑफ द कंपनी डायरेक्टर मिस्टर नेचर तिसरानी फाउंडेशन जा हू डायरेक्टर्स आहिनि ऐं ज़बरदस्त वॾी कंपनी आहे ऐं उन्हनि जे पारां असांजे सिंधु सर्किल में जेका राशन जी सेवा हले थी पई सभ खां वधि में वधि जेकॾहिं उन्हनि जो कंट्रीब्यूशन आहे उन्हनि जो आहे त असांखे नहायत जी ख़ुशी आहे त उन्हनि जो डायरेक्टर मिस्टर महेंद्र कुनवानी इज़ अ वेरी आल्सो बिज़ी पर्सन। अॼु असांजे विच में जाम भेरा 3-4 भेरा असां कोशिशि कईसीं चेटीचंड जे प्रोग्राम में वॾनि जे प्रोग्राम में साईं तव्हां अचो अची न सघिया पर अॼु उन्हनि असांजो रिक्वेस्ट मञी करे असांजे विच में आया आहिनि त गुना उन लाइ कुझु ॿ शब्द कोई चवणु अहिड़ो सुठो प्रोग्राम कंडक्ट कई आहे ऐं अहिड़ो सुठो एंकरेज जेके चइबो आहे उहो कयो आहे त मूंखे नचंदी अचे हुनजे साम्हूं तकलीफ़ करणु हलो मां सिंधी यूथ सर्किल जो तहे दिलि शुक्रगुज़ार आहियां जो हुननि मूंखे हिन
हिन सम्मान खे लाइक़ु कंदी आहे। प्यारा भाउरो ऐं भेनरो, नंढा नंढा नींगर ऐं नींगरियो, ज़िंदगीअ में पहिरियों भेरो मां सिंधीअ में तक़रीर करण जी कोशिशि कयां थो। विच विच में हिंदी ऐं अंग्रेज़ी त ज़रूरु ॻाल्हाइणी पवंदी, बिकॉज़ एतिरो तजुर्बो न आहे। तक़रीर करण जो आज़मूदो बि मूंखे ॾाढो घटि आहे, एॾो मौक़ो न मिलियो आहे ऐं भारतीय खे ॾिसी करे तमामु थोरो नर्वस थी विया। दादा सर, तव्हां ऑल द बेस्ट। थैंक यू, थैंक यू। असांजी सिंधी ॿोलीअ जो वाइपो ॾाढो घटिजी रहियो आहे, आहिस्ते आहिस्ते ॾाढो घटिजी रहियो आहे, छो जो सिंधीअ जो इतिहास नथो लिखियो वञे, हार्डली तमामु घटि थो लिखियो वञे। असांखे ॿोलीअ खे ज़िंदा रखण लाइ घर में हिक ॿिए सां सिंधीअ में ॻाल्हाइणु घुरिजे, पंहिंजे ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हाइणु घुरिजे ऐं ॿियनि सभिनी सां जॾहिं गॾिजूं त सिंधीअ में ॻाल्हायूं। मूंखे ॾाढी ख़ुशी थी जॾहिं मां हिते आयुसि त पहिरीं चयो भई सिंधीअ में ॻाल्हायूं, ॾाढो सुठो। असांखे पंहिंजी ॿोलीअ खे जेतिरो वधाए सघूं, असांजी ॿोली ॾाढी रिच ॿोली आहे। सॼो हिंदुस्तान में इंडस जो नालो जेको आहे उहो सिंधीअ ताईं आहे। इंडिया माना इंडस माना सिंध, सिंध रिवर जे करे आहे ऐं सिंध छाकाणि त ॿाहिरियां माण्हू अची असांजे मथां राज कयो हो, उन्हनि खे सब प्रोनाउंसिएशन करणु न ईंदी हुई, उन करे हुननि इंडस कयो। एक्चुअली आहे त असांजी सिंध सभ्यता जेका हुई ओरिजिनली मोहन जो दड़ो आहे उहे, उहा असांजी जेका देन आहे उनखे एटलीस्ट ॿोलीअ ऐं पंहिंजो कला सां असां ज़िंदा रखण जी कोशिशि कयूं। ऐं हीउ जेको प्रोग्राम हो इन त मूंखे सफ़र गदगद करे